अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो BTV न्यूज़। नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचे पिया गढ़ी यासीन खां। गढ़ी यासीन पुलिस गुज़र रात ॻोठ दरिया खान ॾेथो ते चढ़ाई करे अशरफ ॾेथो खे पकड़ ऐं रिश्वत घुरी पैसा न ॾियण ते अशरफ खे लखी पुलिस हवाले कयो वियो, जिते कूड़े केस जड़तू मुक़ाबले ऐं ज़ख़्मी कयो वियो। अहिड़े अमल ख़िलाफ़ वारसनि जो प्रेस क्लब में पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ मोहम्मद वारिस, उबैदुल्ला, मोहम्मद सलाह, अमर आमना ख़ातून, घर वारी मुस्मा ताहिरा ख़ातून ऐं ॿियनि प्रेस क्लब नाइंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे नौजवान खे बग़ैर कंहिं सबब जे गढ़ी यासीन पुलिस अशरफ ॾेथो खे गिरफ़्तार करे 5 लख रिश्वत घुरे पैसा न ॾियण ते उन्हनि लखी पुलिस हवाले कयो आहे, जिते गोली हणी असांजे नौजवान खे ज़ख़्मी कयो वियो आहे ऐं कूड़ो मुक़ाबिलो ॾियारे केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस असां सां ज़्यादती कई आहे, उन्हनि वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। रिपोर्ट कर रहियो आहे शहमीर अली जमाली। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल BTV न्यूज़।